चूंडके लग गोठ रज़ा मोहम्मद पहिहार में नौजवान जो बाग मां लाश ताइबा के ज़ुबैर अहमद पहिहार जो लीमन जे बाग मां गोली लग लाश ताइबा के वारसन जो चमड़ा है तो नौजवान घर वारन का नाराज़ थी आपघात कयो के चूंडके लग गोठ रज़ा मोहम्मद पहिहार में नौजवान जो बाग मां लाश ताइबा के अवां के ख़बर ॾियूं पिया त ज़ुबैर अहमद पहिहार जो लीमन जे बाग मां गोली लग लाश ताइबा के वारसन जो चमड़ा है तो नौजवान घर वारन का नाराज़ थी आपघात कयो के चूंडके लग गोठ रज़ा मोहम्मद पहिहार में नौजवान जो बाग मां लाश ताइबा के ज़ुबैर अहमद पहिहार जो लीमन जे बाग मां गोली लग लाश थायो वारसन जो चमड़ा है तो नौजवान घर वारन का नाराज़ थी आपघात कयो के चूंडके लग गोठ रज़ा मोहम्मद पहिहार में नौजवान जो बाग मां लाश ताइबा के ज़ुबैर अहमद पहिहार जो लीमन जे बाग मां गोली लगल लाश ताइबा के वारसन जो चमड़ा है तो नौजवान घर वारन का नाराज़ थी आपघात कयो के ख़बर अवां खे ॾियूं पिया चूंडके लग गोठ रज़ा मोहम्मद पहिहार में नौजवान जो बाग मां लाश ताइबा के ज़ुबैर अहमद पहिहार जो लीमन जे बाग मां गोली लगल लाश ताइबा के वारसन जो चमड़ा है तो नौजवान घर वारन का नाराज़ थी आपघात कयो के तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर वहीद चांडियो खान जी वहीद आगाह कजो जी खैरपुर जिले के नाला तालुके के सोरा थाणे जी हद गोठ रज़ामंद प्यार में सला नौजवान ज़ुबैर अहमद पुत्र मौलवी तालिब हुसैन प्यार जो जेको आहे लीमन जे बाग मां लाश आहे जॾहिं सोरा पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त नौजवान जे लाइ ॿुधायो आहे त हू जेको आहे घरां नाराज़ थी वियो हो ऐं बाग में वञी पिस्टल जो फायर करे ख़ुदकशी कई आहे जॾहिं वधीक सोरा पुलिस राब्तो करण ते कयो त असां जांच करे रहिया आहियूं जी महिरबानी अवां जी वहीद आगाह करण लाइ।